वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन व खातिमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू अनफ़िक़ू मिन तय्यिबाति मा कसबतुम व मिम्मा अख़रजना लकुम मिनल अर्ज़ वला तयम्ममुल ख़बीसा मिन्हु तुनफ़िक़ून वलस्तुम बिआख़िज़ीह इल्ला अन तुग़मिज़ू फ़ीहि वअलमू अन्नल्लाह ग़निय्युन हमीद। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुल नबीयुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, हे ईमान वारो, ख़र्च कयो पाक शयुनि खां, मां कसबतुम, उहो जेको तव्हां कमायो था, यानी महिनत कयो था, मज़दूरी कयो था, तिजारत कयो था, फसल पायो था। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, उन पंहिंजी कमाई मां अल्लाह जे लाइ ख़र्च कयो, यानी बहितरीन सदको ऐं ख़ैरात अल्लाह वटि मक़बूल उहा आहे जेका कमाए करे महिनत करे उन पाक रोज़ी मां अल्लाह जे लाइ ख़र्च कयो। हुन मतिलबु मिम्मा अख़रजना लकुम मिनल अर्ज़, ऐं उन शइ खां ख़र्च कयो जेका ज़मीन मां असां तव्हांजे लिए कढियो आहे। हिन ज़मीन मां कई जिन्सूं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांजे लिए रिज़्क़ बणायो आहे ऐं जानवरनि जे लिए ख़ुराक बणायो आहे। उन जिन्स ज़मीन मां जेकी बि पैदावार थिए थी उन मां अल्लाह जो राज। उन मां जेकॾहिं मिल्कियत ऐं माल घणो आहे त पोइ उनजे लिए अहकाम आहिनि। उशुर आहे, जिते उशुर पवंदो आहे, जिते अधु उशुर पवंदो आहे। ख़ुशूसन उशुर उन ज़मीन जे मथां पवंदो आहे जेका बरसाति सां आबाद थिए या चश्मा कुदरती चश्मा हूंदा आहिनि जंहिंमां पाणी ॿाहिरि निकिरी अचे, इनखे चइबो आहे उशरी ज़मीन। हिन उशरी ज़मीन मां हर आहे ऐं हुन खे ॿिग चलायूं त हुन मां चङो हिसो जेको आहे अलाह जे लाइ चलाए वाजिबु आहे। पर किथे वरी अधु उशर बि पवंदो आहे। पर असां वटि जेका ज़मीन आहे इहा आहे ख़राजी, जेकी इहा ज़मीन हुजे आहे उशरी। ख़राजी उन ज़मीन खे चइबो आहे जंहिं ज़मीन में ढल मिली वञे, ढल बि ॾिए सरकार खे या टैक्स बि ॾिए ऐं उन सां गॾु पाणी बि पैसनि जो हुन में इस्तेमालु करे। हाणे इन जी पैदावार जे मथां उशुर कोन पवंदो। बाक़ी एतिरी कमाई थी वई, उहो हिसाब ज़कात ते पहुची वियो त हाणे उनखे ज़कात अदा कई। असां जीअं आबादी में रहूं था पिया, असां वटि उशर जो हुकुम न आहे। बाद उलमाए कराम जेको आहे त अधु उशुर ॾींदो, उनजे लाइ जुदा अहकाम आहिनि। हाणे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात आयत मुबारक में ईमान वारनि खे मुखातिब थी करे इरशाद फरमाए त पाक शयुनि खां तव्हां अल्लाह जी राह में ख़र्च कयो ऐं पाक शइ कई जेका पंहिंजे हथनि सां तव्हां कमायो। ऐं ॿियो जेको तव्हांजी वात असां ज़मीन मां कढियो आहे, ऐं सब्जी जेका उनजे मथां उशर कोन पवंदो, सब्जी जे मथां। पर उन मां बि जेकॾहिं फ़क़ीरनि खे ग़रीबनि खे जेकॾहिं तव्हां ॾियो त तव्हां वधीक अजर जा सवाब जा तव्हां अदा कयो। त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अहले ईमान खे मुखातिब आहे त ईमान वारो, तव्हांजी हर जिन्स जेका ज़मीन मां ॼमाए थी पई उन मां तव्हां अल्लाह जे राह में घणो न बल्कि थोरो बि ख़र्च कयो। पर कंहिंखे धाणनि जी, सावनि धाणनि जी ॾियो घणे, कंहिंखे थूम ॾियो त बि तव्हां ख़ैर जे अंदरि दाख़िल थी। इहो ई क़िस्म क़िस्म जो सदको आहे तव्हांजो, तव्हांजे बचनि जो ऐं तव्हांजी ज़मीन जी बरकत आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी सगोरो आहे हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु तआला अन्हु, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह जे अंदरि 4000 दीनार खणी आयो। सबूत वारे शहर में पाण फैसले ख़बर अचो घणो पंहिंजे घर में वठी आयो आहे, घणो खणी आयो आहे। अरे कृष्ण हबीब मुंहिंजे घर जे अंदरि 8000 दीनार हुआ, हुन मां 4000 दीनार पंहिंजे घर वारनि जे रखी आयो आहियां ऐं 4000 दीनार तव्हांजी ख़िदमत में ॾींदुमि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ में दुआ घुरी, इहा दुआ घुरी त मुंहिंजा मौला जेको खणी आयो आहे ऐं अलाह जे राह में ख़र्च करण जे वास्ते मुंहिंजा मौला हिनखे तूं पंहिंजी बारगाह में क़बूल कर। ऐं जेके 4000 दीनार बक़ाया पंहिंजे घर में रखी आयो आहे, मुंहिंजा मौला तूं हिन में बरकत कंदा। यानी अलाह जे राह में जॾहिं कमु ॾिए थो पियो त
त उहो अलाह वटि क़बूल पे ॾिठो वञे पर पोयां जेको माल बचे थो पियो ख़ुदा ताला में ख़र्च कंदो फरमातो वला त यममुल ख़बीस वला त यममुल ख़बीस यानी ख़राब शयुनि जो इरादो ई न कयो मिन होटल ख़ुशबू न हुन खां जेको तव्हां ख़ैरात था पिया फरमातो लस्तुम बिआख़िज़ीहि इल्ला अन तुअमिनू फ़ीहि यानी जेकियूं शयूं सड़ियल हुजनि सुकल हुजनि नाकारा हुजनि उन उहे अलाह जे राह में ख़र्च न कयो उहे न ॾियो छोजो जेकॾहिं तव्हांजे अॻियां जेकॾहिं को माण्हू नाक़ुस में तव्हांखे ॾिए नाक़ुस अदा मुंहिंजे कम जी न आहे माना तोखे कम जी पोइ पुराणो लटनि जो जोड़ो ॾिना आहिनि या का छिगल शइ हुनखे ॾिना आहिनि या घर मां बचल शइ ॾिना आहिनि पोइ हुन में पूरो फ़ाइदो न आहे पर अधु फ़ाइदो अथसि या केतिरो जो फ़ाइदो अथसि पर वठण वारो जेको आहे न वठंदो चयोसि न त कल्ह ॾीमाईंदो त सही मां कीअं वठां अलाह ताला जी ज़ाते बाबति लस्तुम बिआख़िज़ीहि इल्ला अन तुअमिनू फ़ीहि त जेका शइ तव्हांखे केरु ॾिए ऐं तव्हां अखियूं बंदि कंदव चश्म पोशी करे वठी वठंदव दिलि उनखे मञंदी न असां अक्सर करे कहिड़ा कंदा ई वेठी आहियूं कॾहिं बि चूंड वारी शइ अलाह जे राह में ख़र्च न कंदासीं जे कंदासीं त जेका घटि जिन्स हुजे ज़कात हूंदी न ज़कात त 400 ज़कात ॾिनो माल मां पोइ बकरीअ जी चूंडे का टुकड़ी हूंदी जेका हिन साल बचंदी कोन उहा अलाह जे राह में अलाह ताला जी ज़ाती बाबति आहे जेकर तोखे केरु शइ खणी ॾिया करे ऐं तूं हुनखे अखियूं थो बंदि करीं हाणे कीअं मां हिनखे मोटायां पर कम जी त आहे ई कोन अलाह ताला जेका तोखे कोन थी वणे अलाह जे राह में कीअं थी ख़ुदा वटि इहा शइ कीअं क़बूल पवंदी जेका तोखे ई पसंदि आहे ऐं अखियूं बंदि करे वठी थो पियो अलाह ताला जी ज़ाती बाबति फरमायो त ख़ुदा जी राह में जॾहिं वियो त चूंड वारी शइ चूंडे करे वियो वाइलमू अन अल्लाह गनीयुन हमीद ॼाणो त बेशक अलाह ताला बेपरवाह आहे जेको तव्हां अलाह खे चयो था अलाह हिन खां बेपरवाह आहे ऐं ख़ुदा ताला बुर्दबार बि आहे हलीम बि आहे ऐं अलाह ताला जी ज़ाती बाबरकात बेपरवाही सां गॾोगॾु हलीम बि आहे यानी दरगुदर फरमाइण वारो आहे रब करीम असांखे आयत मुबारक में तइलीम ॾिठो पियो त ख़ुदा जी राह में ख़र्च करणु बहितरीन उहो आहे जेको पंहिंजे हथनि सां कमाए ऐं जेको ज़मीन मां खेड़े करे ऐं उन मां जेका पैदावार थिए थी पई उन मां अलाह जी राह में ख़र्च करे पोइ इन शयुनि मां बि चूंड करे हाणे पैसे जे अंदरि नोट पिया आहिनि नोट हिकिड़ा हूंदा आहिनि नवां हिकिड़ा आहिनि पुराणा ऐं नओं नोट जेकॾहिं इंसानु कंहिंखे ॾींदो आहे त ख़ुशि थींदो आहे वठण वारो मूंखे नओं नोट मिलंदो पियो हालांकि पुराणे नोट ऐं नए नोट जी क़ीमत बराबरि बाज़ार में पुराणो नोट जे करे बि ओतिरी तोखे शइ मिलंदी पर अलाह ताला जी ज़ाती बाबरकात जो करम त ॾिसो जेकर ख़ुदा जी राह जे अंदरि उहो बराबरि नोट ॿई बराबरि आहिनि पर जे नओं नोट अलाह जी राह में मिले ॼण अलाह ताला जे क़ुर पाक जे मथां पोइ अमल करे ॾेखारियो जीअं रब करीम फरमायो त ख़ुदा जी राह में अहिड़ी शइ ॾियो जेका पसंदीदा हुजे त हर शइ मां चूंड करे अलाह जी राह में ख़र्च करे जो अलाह ताला इन ख़र्च जे बदिले में ख़ुदा ताला बरकत अलाह ताला जी ज़ाती बाबरकात असांखे अमल कनि अता फरमाए मां तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।